असांखे सभु ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी भर्ती सिर्फ़ सियासी माण्हुनि ज़रिए थिए थी। दरख़्वास्त गुज़ारनि ऐं वकीलनि जा इल्ज़ाम सही आहिनि। भर्तियुनि लाइ रेट जा ऐलान थियनि था। जस्टिस अमजद सेतोजा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे म्यूनिसिपल ऑफिसरनि जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पब्लिक सर्विस कमीशन पारां म्यूनिसिपल ऑफिसर्स जी भर्तियुनि में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालती हुकुम बावजूदि कमीशन जे अमलदारनि उम्मीदवारनि जा इंटरव्यू लाइव स्ट्रीम ते हलाइण वारो नोटिफिकेशन पेश न कयो। आम चूंडुनि बाद हुकूमत साज़ी जो मरहलो शुरू। पंजाब असेंबली जे नवनि चूंडियल मेंबर्स जे हलफ बर्दारी लाइ सुभाणे इजलास तलब। स्पीकर सब्तैन हुसैन जी सदारत हेठि थींदड़ पंजाब असेंबली जे इजलास में नवां चूंडियल MPs हलफ खणंदा, जंहिं बाद स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड कई वेंदी। मुस्लिम लीग नून जो वफ़ाक़ पंजाब में हुकूमत साज़ी बाबति शहबाज शरीफ जी सदारत हेठि इजलास। पंजाब जे नामज़द वज़ीर आला मरियम नवाज़ बि इजलास में शिरकत कई। सुभाणे थींदड़ पंजाब असेंबली जे इजलास वफ़ाक़ी में एतादनि सां तय थियल मामलनि ऐं बलोचिस्तान में हुकूमत साज़ी वारनि मामलनि ते गौर वीचार। असां मुल्क में आइन जी बालादस्ती चाहियूं था। मुल्क आइन ऐं कानून मूजिबि हले। अवाम जी राय जो एतिराम कयो वञे। PTI अॻवान असद कैसर जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पेशावर हाई कोर्ट PTI अॻवान असद कैसर जो नालो ECL मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट पारां PTA खे समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स जी सर्विस खे बहाल करण जो हुकुम। अदालत PTA खे इंटरनेट एक्स ऐं ॿिया सोशल मीडिया एप्स बंदि करण खां रोके छॾियो। एक्स सर्विस बिना के रंडक जे जारी रखी वञे। सिंध हाई कोर्ट जो हुकुम। PTA ऐं ॿियनि धुरियुनि खां जवाब तलब। वफ़ाक़ी काबीना 70 अरब 49 करोड़ रुपयनि जे रमज़ान रिलीफ पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। उन्हीअ बुनियादी ज़रूरतुनि जी शयुनि ते रियायत ॾिनी हूंदी। वज़ीर आज़म अनवारुल हक़ाक़ड़ अलविदाई ख़िताब कंदे चयो त काबीना ऐं अमले पारां सहकार करण ते संदन थोराइता आहिनि। हर मुश्किल सूरताल खे मुंहुं ॾियण में काबीना मदद कई। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ शख़्स गिरफ़्तार। चरनि मूजिबि गिरफ़्तार थियल अब्दुल वासे सोशल मीडिया जी वेबसाइट एक्स ते चीफ जस्टिस खे धमकियूं ॾियण सां गॾु बुथा लफ़्ज़ ॻाल्हाया हुआ। लाहौर हाई कोर्ट दवाउनि जूं नयूं क़ीमतूं मुक़ररु करण वारो हुकूमती नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी ते पंजाब जे निगरान हुकूमत ऐं ॿियनि लाॻापियल धुरियुनि खां जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार निगरान वफ़ाक़ी हुकूमत समेत ॿियनि खे धुर बणायो हो। मियां साहब भरिसां ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ अज़ीम चांडियो ऐं चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में नूर नबी गुल खान ऐं अब्दुल करीम चांडियो मारिजी विया। फायरिंग जे नतीजे में औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि में शिकताण। न्यू सईदाबाद में चूंडुनि में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ JUI जो टूल प्लाज़ा वटि धरणो। JUI जे धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। धरणे में JUI कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि चयो आहे त चूंडुनि में धांधली कई वई। हू वोटनि ते धाड़ो बर्दाश्त न कंदा। शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत पारां शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में जांच ऑफिसर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। ॿुधणी 12 मार्च ताईं मुलतवी। दहशतगर्दी टोड़ अदालत रूपोस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॿीहर अख़बार में इश्तिहार ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो।